सिजावल जे ॻोठ याकूब शेख में शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान क़त्ल कयल नौजवान इरफान शेख जा क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ शेख बिरादरी नेशनल हाईवे ते धरणो हणी सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे दौरान ॿिन्ही तरफ़नि खां ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। मुज़ाहिरीन अयूब शेख, रमज़ान शेख ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त पुलिस बासरनि सां ॿिट बणिजी मक़तूल जा क़ातिल गिरफ़्तार करण खां नवाए रही आहे, जंहिं सबबि हू इंसाफ़ खां महरूम आहिनि। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। ओॾां डीएसपी गुल अब्बास मुग़ल जे यकीन ॾियारण ते एहतजाजी धरणो ख़त्म कयो वियो। अब्दुल सत्तार खत्री, काश न्यूज़, सिजावल।